अदा खलीफ़ो नबी बैक उर्फ कासम ईद जी ॻाल्हि पियो करे। ईद जी माना आहे ख़ुशी। उन मौक़े ते अॼु असीं खलीफ़े जा ॿ टे बैत भरियूं था। वाह वाह। फ़कीर ॿुधाए थो त अॼु कयां ईद अखियूं पिरनि गॾियूं, वेचारनि वसुर जी रसी रमज़ रसीद, मूंखे मुल ख़रीद कासम कहिड़ो सजणे। फ़कीर ॿुधाए थो त मथां को सम्झे थिए पीउनि वारी ईद इहा न, पोइ कहिड़ी ईद? चए थो ईद न जहिड़ी अजब जहिड़ी आह, रही न रती जेतिरी वसुल रे बि वाह, आहे मंझार वाह उणतुण इन ॻाल्हि जी। कहिड़ी ॻाल्हि जी उणतुण अथई? फ़कीर ॿुधाए थो त अखियूं अखियुनि गॾियूं ऐं हीअं साण हीअं हॾ चम राहत रसियो पंहिंजो कयो पिरियनि, पोइ ॾिसियो लोक ॾियनि वाधायूं विसाल जूं। इहा अथई फ़कीर जूं ईद जूं ख़बरूं। ईद आहे ख़ुशी।